अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम शोबिज़ अफेयर में मैं आवां जो मेज़बान ताहिर राई। जीअं तव्हां ख़बर आहे त हर एपिसोड में का ख़ासि शख़्सियत असांजी महिमान थींदी आहे जंहिंसां असां कुर्ब कचहरी कंदा आहियूं, ॻाल्हियूं कंदा आहियूं, कुझु दिलि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, कुझु फ़नी ॻाल्हियूं कंदा आहियूं। अॼोकी जेकी असांजी महिमान आहे उन जो ऐं मुंहिंजो फ़नी सफ़र तक़रीबन हिकु साथ थियो। असां गॾु गॾु शोबिज़ में आयासीं ऐं तमामु सुठी मुंहिंजी दोस्त बि रही, दोस्त आहे बि, ऐं अलाह हुनखे इज़त ॾिनी आहे। सुपरस्टार आहे, सिंधी मीडिया ते छायल रही, अॼु बि हू छायल आहे। अवां जे साम्हूं अचे थी सबा ख़ान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे सबा, ठीकु आहे तव्हां? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा पियो थिए अॼुकल्ह? कुछ भी ना, फ़िलहाल त घर में आहियां, कुछ ख़ासि एक्टिविटी न आहे। कोरोना केतिरी ज़िंदगी डिस्टर्ब कई तव्हांजी? मूंखे अल्हम्दुलिल्लाह का फ़र्क़ु कोन पियो। इवन छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिलसिले जी वजह खां अलाह साईं मुंहिंजी लाइ तमामु घणी पारत कई। कम जे हवाले सां? कम जे हवाले से इलाही डिस्टर्ब थियो। कम त घटि थियो आहे? कम सफ़ा घटि थी वियो। इवन त हाणे अहिड़ी हालत थी वई आहे त कॾहिं कॾहिं महसूसु थिए थो कुझु कारोबार कयां, कमु कयां, पर हुन जे लाइ बि सम्झ में नथो अचे त माण्हू छा करे। छा कारोबार सोचियो? जीअं कारोबार जे हवाले सां मां सम्झां थी डिज़ाइनिंग जो कमु कयां, कपिड़नि खे रेंट ते ॾियणु शुरू कयां, छो त मूं वटि इलाही खोड़ सारी वॉर्डरोब्स आहिनि। पर उहो ई सोचां थी हर माण्हू हर कमु पियो करे ऑनलाइन, त मां हिन ॻाल्हि खे सोचे थोरो सो डिसहार्ट थी वेंदी आहियां। अच्छा, सबा ख़ान शोबिज़ में कीअं आई? शोबिज़ में मां ईअं आयसि त बैंक में जॉब कंदी हुअसि, त हुननि जी हिकिड़ी मॉडल हुई, उहा हली वई हुई। त मुंहिंजी दोस्त मूंखे मल्टानेशनल कंपनी में जॉब कंदी हुई, त हुन मूंखे घुरायो, त मां पोइ ईअं सुहेल जावेद सां गॾु कमु कयो। हिकिड़ो कमर्शियल हो, 2 सॉन्ग्स किया, पोइ फर्दर कमु कंदे कंदे 2-3 सीरीज़ उर्दू में कई, पोइ वरी तव्हां सां मुलाक़ात थी वई। कीअं लॻो इस फ़नी सफ़र? कॾहिं ज़िंदगी में सोचियो कोन हो, पर जिन्हनि सितारनि खे मां टेलीविज़न ते ॾिसंदी हुअसि हुननि सां गॾु कमु कंदे फ़ख़्रु फील थियो। अच्छा, माज़ी जी कहिड़ी ग़लती आहे जेकी तव्हां अॻिते हली दोहराइणु चाहींदो? अॼु ताईं हिन सवाल जो जवाबु मूं वटि आहे कोन। मूं में ग़लती आहे कहिड़ी? सभ खां पहिरीं त मूंखे ॻाल्हाइण जो अञा ताईं ढंग ई कोन आयो। इहा त हक़ीक़त आहे। मां सम्झां थी त पंहिंजी ज़बान कई मां सदाईं इलाही खोड़ सारा नुक़सान कया। नुक़सान खाधो आहे, मुंहुं फट चई सघो। हा, एग्ज़ैक्टली, बिल्कुलु। आई गुड नॉट अ गुड डिसीजन मेकर। अच्छा, शोबिज़ जो तजुर्बो कीअं रहियो ज़िंदगी में? सुठो रहियो अल्हम्दुलिल्लाह। सुठो रहियो? हा, छो त जीअं माण्हू चवंदा आहिनि न, कंहिंसां रिलेशन थी वेंदो आहे त माण्हू छोकिरी अॻिते वधिजी वेंदी आहे, पर मूं सां ईअं कुझु कोन थियो। इज़त साईं, अलाह साईं मूंखे इज़त ई ॾिनी। अच्छा, जेकर तव्हां शोबिज़ में न हुजो आहे त छा हुजो आहे? इहो त पाण बि मूंखे ख़बर कोन्हे त मतिलबु मूंखे एरोस्टिस थियण जो शौक़ु हो, पर उहो न ठही सघियसि। पर मूंखे बसि इहो ई एम हो त मां एरोस्टिस ठहां, पर उहो न ठही सघियसि। त मुंहिंजे लाइ अलाह साईं कुझु बहितर स्पेशल सोचियो, छो त उहो अगरि मां सालनि में मतिलबु महीने में जेकी पघार आहे उहा अलाह साईं ड्रामनि में शोबिज़ जे हवाले सां कमु कंदे कंदे मतिलबु अलाह साईं सॼे साल जी तनख़्वाह मतिलबु कवर कराए छॾियो। कहिड़ी ख़्वाहिश आहे जेकी ईअं ताईं पूरी न थी आहे? बसि सुठो माण्हू कोन मिलियो अञा ताईं। अल्लाहु अकबर। घणा माण्हू वेठा आहिनि? 1 2 3 4 5 50 60 ॿार बि आहे। हा, कहिड़े क़िस्म जो माण्हू हुजे? बसि मुंहिंजी ख़्वाहिश आहे ईअं त थोरो मुश्किल आहे। मां सम्झां थी त बसि मां चाहियां थी बसि अहिड़ो इंसानु हुजे जेको नशे पते में न हुजे ऐं छोकिरियुनि जी कढ न हुजे। बसि इहो थी नथो सघे। अहिड़े माहौल में रही करे अहिड़ो मर्द तव्हांखे कोन मिलंदो। सोशल मीडिया जे करे त इहो मर्दनि जा दिमाग़ बि इलाही ख़राबु थी विया आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहो आहे त मां सम्झां थी त अलाह साईं ॾेई छॾे त ठीकु आहे, न त का मसइलो न आहे। अच्छा, जेकॾहिं ज़िंदगी में चांस मिले, तव्हांजी शादी थी हुई, छा अज़वाजी ज़िंदगी कीअं बि गुज़रे तव्हांजी? अज़वाजी ज़िंदगी त हाणे फ़िलहालु ख़तमु आहे। ख़तमु थी वई आहे? जी हा। छो ख़तमु थी? एक्चुअली मां इलाही वॾे घर में रहंदी हुअसि, गाॾी बि हुई, हर शइ हुई, पर पर्सनली जीअं मुंहिंजे हस्बैंड खे मुंहिंजी केयर कोन हुई। बसि हुनखे इहो त मुंहिंजी जेतिरी सोच आहे, ख़ुदा न ख़ास्ता ईअं चवणु न घुरिजे, अलाह साईं मूंखे उनजे हक़ में माफ़ु करे, पर हुनखे ईअं लॻंदो हिन वटि पाण पैसो आहे, हीअ पंहिंजो ख़्यालु कंदी आहे, त मां न बि ॾियां त ख़ैर आहे, का मसइलो न आहे। हुनखे इहो त बसि हिन वटि पाण जाम आहे, त मां 5 साल ईअं कढे छॾिया। 2 साल मुंहिंजी इंगेजमेंट बि रही। घणो अर्सो थियो आहे? 5 साल थी विया। 5 साल? शादी घणो अर्सो हली तव्हांजी? 5 साल ई। को औलाद? हा, थियो, पर मां पाणे ई पोइ कंसीव न कयो। कंसीव न कयो? छो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मूंखे ईअं महसूसु थींदो त जॾहिं उहो मुंहिंजो ई नथो करे त थी सघे थो मुंहिंजे ॿार जो बि न करे। पोइ ॿारु तव्हांजो बि त हुयो?
न मुंहिंजो बि हो, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे ईअं महसूसु थींदो त मां पंहिंजे घर जे लाइ फैमिली जे लाइ पंहिंजे लाइ एतिरो स्ट्रगल थी कयां। कल्ह मां शोबिज़ में ई कमु करे करे पंहिंजे बच्चे खे पालियां पोसियां, मतां मूंखे उहो केरु सुठो कमु मिले न मिले, जीअं हाणे बि मां लुड़ां त पई न कम जे लाइ, पोइ मां ॿार जी केयर जे लाइ ख़ुदा न ख़ास्ता का ग़लति क़दम खणा या का कुझु ग़लति कयां। तव्हांखे उन ॿार छिक न थी त जेॾी महिल तव्हां हुनखे वीचारे खे ख़ुदा कयो पिया थियो थींदो रहंदो। पोइ छा रिएक्शन हुयो, बॉडी जो छा रिएक्शन? बसि मूंखे इहे छो त जवानी हुई, जोश हो, ऐं लॻंदो सदाईं ज़िंदगी में पैसो हर शइ हलंदी रहंदी, त मूंखे इहे महसूसु थींदो त यार न, मां घटि में घटि ॿार तॾहिं पैदा कयां जॾहिं मूंखे लॻे त भई हाणे कहिड़े क़िस्म जो पार्टनर तव्हां ॾिसण था ॾिसो? बसि अलाह जी तरफ़ां हाणे मां अलाह खे ई अमानत कई आहे इन ॻाल्हि जे लाइ, न त भई अलाह सां हाणे न पाण तव्हां ॿुधाईंदो त थी सघे थो को ख़्वाहिश मैदान में अची वञे। बसि मां चाहियां थी फाइनेंशियल इलाही सुठो हुजे, मूंखे मूंखां वधीक थोरो हुजे बेशक। इमरान ख़ान साहब सां ॻाल्हायूं? जी इमरान ख़ान साहब सां ॻाल्हायूं? न, इमरान ख़ान साहब जी ॻाल्हि मां नथी कयां, मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त अहिड़ो त हुजे न जेको थोरो मूंखां वधीक हुजे। जुनैद बलोच सां ॻाल्हायूं? जी जुनैद बलोच सां न, ॻाल्हायूं? जुनैद बलोच त ही इज़ माय बच्चा। बच्चा? बलोच? अच्छा, जे तव्हां चओ था त फाइनेंशियल स्ट्रांग हुजे, पोइ वरी कहिड़ो हुजे? न कहिड़ो न बि हुजे, पढ़ियलु लिखियलु हुजे, फाइनेंशियली स्ट्रॉन्ग हुजे, पढ़ियलु लिखियलु हुजे। तव्हांजी पंहिंजी तालीम घणी आहे? मां त ग्रेजुएशन ई कई आहे। कहिड़े कॉलेज मां? कराची यूनिवर्सिटी कई। कराची यूनिवर्सिटी डायरेक्ट तव्हां कई? न, मां प्राइवेट कई आहे। कहिड़े कॉलेज? इंटर मां जेको ख़ातून पाकिस्तान खां कयो, बाक़ी ग्रेजुएशन मां प्राइवेट कई आहे। प्राइवेट कहिड़े कॉलेज? कॉलेज में न कई आहे न, बसि ईअं जीअं प्राइवेट एग्ज़ाम्स ॾेई पाण। किथे एग्ज़ाम ॾिना हो? अलाए कहिड़े कहिड़े सेंटर्स में पिया, इहे त हाणे मूंखे यादि बि न आहिनि। ॻाल्हि खे बि 20 साल थी विया। आर्ट्स में घणा पेपर हूंदा आहिनि? 12। ग्रेजुएशन में 12 पेपर? 12 पेपर हुआ। 6 ऐं 6 प्लस करे न, जॾहिं तव्हां कंबाइन पेपर्स विझो त तॾहिं 12 पेपर। हा। अच्छा, शोबिज़ में अचण जो सभ खां वॾो नुक़सानु कहिड़ो थियो? नुक़सानु मूंखे नथो फील थिए मूंखे, छो त मिट माइट सभु ख़ुशि आहिनि, चवनि था फ़ख़्रु थिए थो उन्हनि खे त असांजी माइटियाणी आहे, असांजी धीउ आहे, असांजी हीअ आहे उहा, ईअं इन करे। इश्क प्यार ऐं मोहबत ते केतिरो यकीन रखो था? हाणे मां इन्हनि शयुनि खां इलाही परे आहियां। छो? अलाए दिमाग़ बसि डिफरेंट थी वियो आहे हाणे इन्हनि शयुनि खे, मतिलबु मूंखे इश्क बॉयफ्रेंड हिननि सभिनी शयुनि ते एतिरो बिलीव हाणे न आहे। पहिरियां हुयो? हा जी बिल्कुलु। घणा बॉयफ्रेंड हुया? फस्ट हो जेको हुनजो इंतकाल थी वियो ऐं हस्बैंड सां कयो ऐं बसि 2 हुया? हा। मूं वटि वॾी फ़हिरिस्त आहे। उहो त तव्हां हाणे हिन सां त इलाही खोड़ सारे माण्हुनि खां जोड़े सघो था न, पर इहो त तव्हांखे ज़ाती ख़बर हूंदी न त तव्हांजो म्यूचुअल रिलेशनशिप। अफेयर घणा रहिया तव्हांजा जेके मशहूरु थी विया हुया? मशहूरु त कोई बि कोन थियो, मां कॾहिं कंहिंसां डिस्कस ई न कंदी हुअसि, छो त मुंहिंजी जंहिंसां रिलेशनशिप हुई हुनजो नालो ई एतिरो वॾो, मूंखे सुठो न लॻंदो मां कंहिंजे साम्हूं हुनखे डिस्कस कयां। अच्छा, पाण खे किथे ॾिसणु था चाहियो? कहिड़े आर्टिस्ट खे ॾिसी चओ था काश मां हिन जाइ ते हुजां? फ़हद मुस्तफ़ा। फ़हद मुस्तफ़ा मर्द आहे? भले मर्द आहे, पर हुनखे इज़त आहे, नालो आहे, अलाह साईं हुनखे केतिरी इज़त ॾिनी आहे। हिकिड़ो माशाल्लाह वॉर स्टाइल एक्टर बि आहे, फिल्म बि। कहिड़ो आर्टिस्ट आहे जेके ॾिसी लॻंदो आहे त यार हे त हर भरू आहे बढ़िया, हिनखे न अचणु खपे? इलाही खोड़ सारा आहिनि, हुननि जा नाला ई नथा अचनि। कुझु माण्हुनि खे हावनो ई न आहे की पंहिंजे पाण खे कीअं सेल्फ मेंटेन करनि, ऐं रुगो सोशल मीडिया ते या ईअं कमु करे ॾिसंदी आहियां त थोरो अजीब लॻंदो त यार वाई दे आर वेस्टिंग दे ओन सेल्फ। उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो तव्हां? बसि मां इहो चवंदसि त अगरि तव्हां हिन कम जे हिसाब सां सही न आहियो त पंहिंजे आसे पासे पंहिंजे मिट माइटनि खे पंहिंजे बैकग्राउंड खे ॾिसो, वॉट वी आर बेसिकली। असुल ताल्लुक़ कहिड़े शहर सां आहे? असुल ताल्लुक़ त पेशावर खां आहे ऐं आई बॉर्न इन कराची, त मां हिते ई पैदा थी आहियां, हिते ई रही आहियां। अच्छा, पेशावर में त तव्हांखे पछतो ईंदी हूंदी? न, पछतो मुंहिंजी अम्मी खे ईंदी आहे, मुंहिंजे फादर खे ईंदी हुई, अञा बि मिट माइट सभिनी। फादर छा कंदो? बाबा साईं मुंहिंजो फ़ौज में हुआ ऐं पोइ हुननि जो फ़ौज मां जीअं भॼी हली आयासीं, पोइ हुननि जो पंहिंजो गाॾियुनि जो शोरूम हो। अच्छा, तव्हांजो हस्बैंड छा कंदो हो? उहो बिल्डर हो। बिल्डर हो? पोइ फाइनेंशियल सपोर्ट छो न कंदो हो? मूं चयो न, हुनखे ईअं लॻंदो त बसि हिन वटि इलाही जाम पैसो आहे। उहो अक्सर मूंखे हीअ चवंदो त हीअ ख़र्चो आहे, हू ख़र्चो आहे, छो त मूंखे बि ॾिसंदो, पंहिंजी मदर जी फैमिली खे बि ॾिसंदो। असां धार रहंदा हुआसीं। धार रहंदा हुआ? हा, शुरू खां ई? शुरू खां ई। छो? उहो हिन करे त मुंहिंजी थोरी तबियत बि हुई, वरी पोइ मुंहिंजो कमुकार, खोड़ सारी अहिड़ी शयूं बि हुयूं
त मुंहिंजे हस्बैंड पाण ई चयो त असां घर जेको अथसि न धार वठंदासीं। शादी ज़रूरत हुई या मजबूरी? न न, मुंहिंजी ख़ुशी हुई। मूंखे इहो अलाह जी तरफ़ां मूंखे उहो कि भई मुंहिंजे ख़ानदान में सभिनी जी शादी थी वई आहे, मूंखां जेके नंढड़ा हुआ त मां चवंदी यार मां बि शादी कयां। फैमिली में घणा मेंबर आहियो टोटल? असां माशाल्लाह 6 भेणूं ऐं हिकिड़ो भाउ। 6 भेनरूं? हा, स्टेप मदर मां 3 भेणूं आहिनि, असां वरी 3 भेणूं ऐं हिकिड़ो भाउ। अच्छा, जेके नवां अचनि पिया आर्टिस्ट उन्हनि जे लाइ छा पैगाम ॾींदव? बसि मां इहो चवंदसि त एक्टिंग खे पढ़नि, फस्ट ऑफ ऑल पंहिंजे पाण खे उहे ग्रूम करनि ऐं एक्टिंग पढ़ण खां सवाइ ऐं पंहिंजे पाण खे जेको अथसि न हुनजे ठरकी माण्हुनि जी छा सुञाणप आहे? ठरकी माण्हू तव्हांजी हरू भरू तारीफ़ूं कंदो, तव्हांखे पैसे सां ख़रीद करण जी कोशिशि कंदो। ज़िंदगी में घणा ठरकी आया? इलाही खोड़ सारा, जाम। अहिड़ो को जेको ॻिची पइजी वियो हुजे? आहिनि, अञा बि 1-2 आहिनि। हिकिड़ो त आहिनि? हा। कीअं तव्हां ख़बर पवंदी आहे त ठरक थो करे? ठरक न, बस हरू भरू हिकिड़ो थींदो न प्यार जा मुतालबो करणु, फलाणो करणु, हीअ करणु, हर शइ मां सम्झां थी लाइफ में प्रैक्टिकली। मूंखे बड़े माण्हू चवंदा आहिनि त भई सेल्फिश आहे, पर मां चवंदी आहियां स्पेशली जॾहिं तव्हां प्रैक्टिकली एफर्ट्स कंदो न तॾहिं ख़बर पवंदी आहे। खाइण में सभ खां वधीक छा पसंदि आहे? मूंखे दाल चावल इलाही सुठो लॻंदो आहे, इन खां अलावा चांप्स इलाही सुठी लॻंदियूं आहिनि। सिगरेट पीअंदा आहियो? सिगरेट न पीअंदी आहियां। सिगरेट न पीअंदी आहियां। थी सघे थो रिकॉर्ड थी वियो हुजे। रिकॉर्ड थी वियो त बसि ठीकु आहे। हा, बसि छा थी चए, छा थो माण्हू चए। पीअंदी? हा, पीअंदी आहियां। सिगरेट खां अलावा छा पीअंदा आहियो? बसि सिर्फ़ु सिगरेट? छालिया वग़ैरह मां छॾे ॾिनी, पान पराग मां खाईंदी हुयसि, मां छॾे ॾिनो। हाणे छॾे ॾिनो? ओ इलाही टाइम थियो, इलाही हद खां वधीक। ब्रेक वठूं? राति वक़्तु थियो आहे ब्रेक जो? मिलूं था ब्रेक खां पोइ सबा ख़ान सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में भलीकार सबा ख़ान सां गॾु आहे। जी सबा, तव्हांजी ज़िंदगी में वॾे में वॾो दुख कहिड़ो आहे? सभिनीनि मां वधीक त ऑब्वियसली जंहिंसां मुंहिंजो रिलेशनशिप हो हुनजी डेथ थी वई। वरी पोइ मुंहिंजो हिकिड़ो ई भाउ ऐं हिकिड़ो ई भाउ हो ऐं 2014 ऐं दादलो बि इलाही, अम्मी जो, मुंहिंजी जेकी वॾी भेण आहे, सभिनीनि जो ई। ऐं उहो इलाही मिठड़ो हो, साबरीन जीअं चइबो आहे न, हद खां वधीक। त बसि 2014 खां वठी हुनखे मैदे जे पैनक्रियास जो प्रॉब्लम थियो। पोइ हुन तकलीफ़ में घटि में घटि हुनखे 4.5 साल मां अस्पताल में वठी वञा अचां, मतिलबु 6 महीना असां अस्पताल में त 4 महीना घर, 4 महीना घर त ईअं अस्पताल में, मतिलबु ईअं करे करे बसि ईअं वक़्तु हलंदो रहो। पर रमज़ान में हिन ई ईयर जेको लास्ट ईयर जेको अथसि न, 2 मई ते जेको अथसि हुनजो इंतकाल थियो। त सभिनीनि खे प्यारो बि हो। ऐं अम्मी खे जॾहिं मां पंहिंजी खे ॾिसंदी आहियां मूंखे उनजी तकलीफ़ थींदी आहे। न, जॾहिं सजाद भाई जी डेथ थी तव्हां किथे हुयो? मां तरावी बि पढ़ा ओॾी महिल, तरावी बि पढ़ा। रमज़ान में थियो, 9 रमज़ान हुई। ऐं छा हॉस्पिटलाइज़ हो? न, हॉस्पिटलाइज़ कोन हो, बिल्कुलु ठीकु हो, सही हो, नॉर्मल हो। हुनखे पेन्स वग़ैरह थींदा रहा पर उहो ॿुधाईंदो ई कोन हो त मां बीमार आहियां या मूंखे तकलीफ़ थी थिए। पोइ तव्हां कीअं ॿुधायो? मां पंहिंजो मोबाइल बि अनफॉर्चुनेटली घर छॾे वयसि तरावी जे एतिराम जे करे न। त मां आयसि त ॾिसां त तक़रीबन 35-40 मिस कॉल्स आयल हुआ। पोइ ख़बर पई त मां जीअं फ़ोन ॾिठो त मूंखे ईअं लॻियो त जीअं ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजो मामू बीमार हो त शायदि उहो वीचारो गुज़ारे वियो। पोइ ईअं कोन हो। मूंखे मुंहिंजे मामू फ़ोन कई, चई सजाद जी तबियत सही न आहे ऐं सजाद खे न अस्पताल वठी विया आहिनि, अलाह साईं ख़ैर करे। वरी पोइ मूंखे मुंहिंजी कज़न्स फ़ोन कयो त चई सजाद वीचारो गुज़ारे वियो आहे, असांखे तमामु घणो ॾुख थियो। छो त मां त अस्पताल हुनखे वठी वेंदी हुअसि त हुनजो कॾहिं कॾहिं साह रुकिजी वेंदो, कॾहिं कुझु न कुझु प्रॉब्लम थींदो रहंदो। मूंखे यकीन कोन आयो। मां चयो त न, नॉर्मली बसि ईअं बेहोश थियो हूंदो या ख़ुदा न ख़ास्ता पल्स जो मसइलो हूंदो। त मूंखे 2-3 माण्हुनि फ़ोन करे चयो, मां वरी हुननि खे तसली बि ॾियां, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, उहो सही आहे, ठीकु आहे, घर वारा हुननि खे वठी विया हूंदा।
मां ख़ैर पंहिंजे घर वारनि खे फ़ोन कयो त उन्हनि फ़ोन न खईं, त मुंहिंजी हिकिड़ी बेस्ट फ्रेंड आहे शाइस्ता, हुन मूंखे फ़ोन कई, चई रोए पई। त मां चयो छा थियो आहे? मां चयो हुनखे कुझु कोन्ह थियो न, जो साह रुगो रुकियो हूंदो, बाक़ी अहिड़ी का ॻाल्हि न, ईअं थींदो रहंदो, छो त मां वठी वेंदी आहियां हुनखे। पोइ उहो जॾहिं मुंहिंजे दर ते आई, मूंखे वठी वई, त मूंखे चए थी त असां जेको न होॾां जिना था हलूं। मूं चयो जिना छो था हलूं? चई हुते जेको अथसि न सजाद खे वठी विया आहिनि। त मूंखे दिलि में थोरो घणो पोइ फीलिंग्स थोरो खुटको थियो। मां त अलाह साईं खां हमेशह मां 2.5 साल ज़िक्र कयो, 2.5 साल नमाज़ में इहे बि आई, इलाही मंतूं बि हुयूं। मां पंहिंजे जेकी मुंहिंजा मुर्शिद आहिनि उन्हनि वटि बि इलाही वईसि, मां उन्हनि खे बि चयो त तव्हां दुआ कयो या कुझु बि। ख़ैर उन्हनि बि कुझु मूंखे न आहे ख़बर कयो या न कयो, बहरहाल। त जॾहिं मां जिना पहुती आहियां त सभु घर वारा बीठा, मूं चयो न साह हूंदो, कुझु न कुझु हूंदो। जॾहिं मां पंहिंजे भाउ खे स्ट्रेचर ते ॾिठो त मूंखे इलाही यकीन कोन आहे, वरी बि मां ईअं करे न उनखे ॾिठो त शायदि साह हलंदो हुजे या कुझु हुजे, छो त हुनजी टंग बि कटिजी वई। माशाल्लाह इलाही टॉल हो ऐं इलाही सुहिणो माशाल्लाह। वरी हथु कटिजी वियो। उहो जेके इंजेक्शन्स जेके न हुनखे अहिड़ा लॻाए छॾिया हुआ जंहिंमां हुनजी हॾियूं डिज़ोल्व थियणु शुरू थी वियूं ऐं हुन इंजेक्शन्स जी हुनखे एडिक्शन्स थी वई। त डॉक्टरनि चयो त भई हाणे हिनखे रिहैब सेंटर में न जेको तव्हां एडमिट करा। उहो चवंदो बसि मां छॾे ॾींदसि, उहो न छॾंदो। पोइ हुनजो हथु बि कटिजी वियो, त उहो हथु बि ईअं ई बसि पियो। वरी हुनखे जॾहिं मां ॾिठो ऐं असां अहिड़ा मतिलबु ख़ुशनसीब चयो, बदनसीब चयो, कुझु बि माण्हू चई सघे थो, पर रमज़ान जो महीनो असांजो पीउ बि गुज़ारे वियो असांजे मथे ते का, छो त करोना हो ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मामू मुंहिंजा कोयटा में आहिनि, केरु पिंडी में आहिनि, केरु किथे आहिनि। त असांखे हूंदो न, ॿाहिरि हूंदा आहिनि, मुड़ुसु हूंदो आहे, पीउ हूंदो आहे, त औरत चवंदी आहे असांखे असांजा वॾा दफ़न करनि न। त असांजो भाउ हो दादलो वीचारो, त मुंहिंजी वॾी भेण, मां, मुंहिंजी ख़ाला जो पुटु कोयटा मां, उहो मुंहिंजी ख़ाला जो पुटु अची वियो। असां वियासीं त क़बर ॾिसण जे लाइ, क़ब्रिस्तान में हुनजे लाइ क़बर पिया ॾिसूं। तव्हां यकीन कजो हुनजी हाइट जेतिरी ही क़बर हुई ऐं जेतिरो उहो सन्हड़ो थी वियो हुनजे थोरे ई स्पेस सां गॾु उहो हुई। ऐं हिकिड़ो जॾहिं हुनजो हथु कटियो, जेॾीमहिल हुनजो ऑपरेशन थियो, उहो हिकिड़ो करबला वारो असांजे लाइ अहिड़ो वाक़ियो, जो त असां छोकिरियूं मुंहिंजी भेणूं, मां, मुंहिंजी कज़न्स, रुगो मायूं। ऐं जॾहिं असां क़ब्रिस्तान वियासीं तॾहिं बि मां ॾिठो त मूंखे न उन सां कंपेयर न करणु घुरिजे, पर मूंखे एज़ अ बीइंग अ उम्मती मूंखे इहे फील थियो त यार असां औरतूं थी पंहिंजे भाउ जी क़बर जे लाइ हिते आया आहियूं। ऐं जॾहिं मां हुनखे ईअं करे ॾिठो त मुंहिंजो ज़िंदगी में इंसान जहिड़ा वॾे में वॾो दुख हूंदो आहे, जहिड़ा हुनजा प्यारा हुनखां हमेशह लाइ विसरंदा आहिनि। पर ज़िंदगी में न इलाही तकलीफ़ूं मां झेलियूं, पैसो कमाइणु, घर जी पंहिंजी हर शइ जी ज़रूरत पूरी करणी ई करणु। मां कॾहिं कॾहिं अलाह साईं खां पुछंदी आहियां भई असांखे मतिलबु हिन करे पैदा कयो त बसि असां ज़रूरतूं पूरी कयूं ऐं असांजा जेके मर्द आहिनि हुननि खे असां पाण दफ़नायूं, छो त मां नंढड़ी मुंहिंजो वीचारो पीउ बि गुज़ारे वियो ओॾीमहिल बि न। त सजाद जे लाइ मतिलबु हुनजा नंढड़ा ॿार आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुनजी किफ़ालत करणु, हुनजो हर शइ खे ॾिसणु करणु, त मूंखे न इहो इलाही ॾुखियो आहे हिन ॻाल्हि जो। अञा बि मूंखे ईअं लॻंदो ज़िंदा आहे। अम्मी मुंहिंजी हींअर बि वेंदी आहे क़बर ते, असां हुन सां ॻाल्हियूं कंदा आहियूं। त मां अम्मी खे क़ब्रिस्तान करे चवंदो न हलो त असांखे भउ थींदो। हाणे मां अम्मी खे चवंदी आहियां हिकिड़ो घरु असांजो हुते आहे, हिकिड़ो घरु हिते आहे, ऐं ईअं लॻंदो आहे बसि असांजो भाउ असां सां गॾु आहे, पर अलाह जी वजह खां इंसानु कंप्रोमाइज़। अलाह जे कुदरती तौर ते अम्मा खे तव्हां कीअं ॿुधायो? अम्मा हुते हुई, हॉस्पिटल हुई? अम्मी त ऑलरेडी हुई न। अम्मी त तरावी बि पढ़े न, त हिनखे वीचारे खे सूरु थियो त न पंहिंजे पुट खे चई कॾहिं ज़िंदगी में अम्मी खे तकलीफ़ कोन ॾींदो। अम्मी खे चई त न जीअं सूरु थियो ईअं थियो त न अम्मी खे चई त छा नालो अथसि न मूंखे सूरु थियो आहे त ओचितो पंहिंजे पुट खे आवाज़ु ॾींदा, अतीक एम्बुलेंस को बुलाओ। जी बसि एतिरी ॻाल्हि कई आहे, बसि कमिरो बंदि कयो आहे, बसि ईअं ई ओचितो वञी किरियो आहे ऐं ओॾी महिल ई
रमज़ान जो बसि रोज़ो खोले मी त राति तकलीफ़ थी न त बसि ईअं अम्मी त ओॾी महिल हुते हुई मौजूदु हुई पर इलाही जीअं चइबो आहे न त धकु लॻियो पोयां पासे जेको गिलास टुटियो न त रत ई रतो इलाही रतो रत एॾो ज़यान थियो छो त करोना जे करे जेको एम्बुलेंस वारा न ग़लति हिकिड़ो त आया देरि सां वरी उहो असांजी लोकेशन खे सर्च पिया हालांकि नेविगेशन त ॾिनी हुई पर उहो रोड जे मतिलबु ॿिए पासे बीठा हुआ पर इलाही तरफ़ां हुनजी मौत लिखियलु हुई ब्रेक वठूं ब्रेक खां पोइ हिन मौज़ूअ ते कंटिन्यू कंदासीं नाज़िर वक़्तु थियो आहे ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ प्रोग्राम में भलीकार सबा ख़ान असां सां गॾु आहे जी सबा जीअं ज़िक्र पियो कयो तव्हांजे भाउ जो सजाद जो हुनजी कहिड़ी ॻाल्हि सभ खां वधीक तव्हांखे यादि ईंदी आहे सब्र इलाही कंदो कॾहिं बि मूंसां का शइ जो मुतालबो कोन कयो अच्छा हा बसि इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई हुनजे अंदरि तव्हांजी पूरी फैमिली में सभिनि खे ॾुखु हूंदो सभ खां वधीक ॾुखु कंहिंखे आहे अम्मी अम्मी खे यादि कंदी आहे हुन 24 कलाक अञा ताईं हुनखे 9th मंथ स्टार्ट आहे हर जुमेरात ते ख़तमु ॾियारणु ॿारनि खे चवंदी आहे पढ़ो ऐं हिकिड़ो ॾींहुं छॾी ॿिए ॾींहुं असां अञा बि कब्रिस्तान वेंदा आहियूं अच्छा थोरो मौज़ू खे हटायूं घणो संजीदा थी वियासीं सिंध जे वज़ीर आला जो नालो छा आहे साईं मुराद अली शाह वाह पक हा गवर्नर जो नालो छा आहे गवर्नर जो नालो मूंखे न आहे ख़बर गवर्नर जो नालो नथो आहे पाकिस्तान जे सदर जो नालो छा आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इमरान ख़ान आहे सदर न वज़ीर आज़म आहे सदर केरु आहे सदर हुनजो छा नालो आहे मोटो कोन्हे रशीद शेख रशीद शेख रशीद वॾी नाले अथसि यार पॉलिटिक्स में मूंखे कॾहिं ज़िंदगी में यार इहो ॿिए टाइम तव्हां मूंसां सवाल कयो मूंखे पॉलिटिक्स में ख़बर न आहे पुलिस में डेज़िग्नेशन्स न आहे ख़बर फ़ौज में डेज़िग्नेशन ख़बर न थी पवनि त भई केरु कहिड़ो आहे छा आहे छा न आहे अच्छा पोइ छा पुछां तोखां यार सब्जियुनि जा नाला ॿुधाए यार सब्जियुनि जा हा आलू गोभी प्याज टिंडे शलजम गोभी टमाटर हरा धनिया प्याज अदरक लहसुन वाह मिठाइनि जा नाला ॿुधाए उफ अल्लाह गुलाब जामुन चमचम बर्फी लड्डू तोखे कॾहिं ॾिसी के मिठाई जो नालो वरितो आहे छा लड्डू चवंदा कॾहिं हा लड्डू हा लड्डू लड्डू या रसगुल्लो रसगुल्लो न लड्डू ई चवंदा आहिनि छो जो वेट कॾहिं गेन कयो त ओॾी महिल मूंखे चवंदा हुआ लड्डू वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो एॾी वॾी बेइज़ती वॾी नाले जी तव्हांजी नाज़िन इहा हुई सबा ख़ान जेके असां सां गॾु हुई नेक्स्ट प्रोग्राम ताईं असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़